कराची में पार्टी अगवाननि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शाज़िया मरी चयो त वज़ीर आज़म ऐवान में पंहिंजो एतमाद विञाए वेठो आहे, खेसि हिन वक़्त ताईं इस्तीफ़ा ॾियणु घुरिजे हा। हुन चयो त उहो इमरान ख़ान आहे जंहिं चयो हो त जेकॾहिं सेनेट में शिकस्त मिली त असेंबली खे ख़तमु करे छॾींदो, पर ॿीहर यू टर्न वरितो पियो वञे। शाज़िया मरी चयो त यूसुफ रज़ा गिलानी पंहिंजनि सां गॾु मुखालफ़नि खे बि इज़त ॾींदो आहे, उहो संदसि पार्टीअ जे मंशूर में शामिल आहे। PTI मेंबरनि ज़मीर ते वोट यूसुफ रज़ा गिलानी खे ॾिनो। जिन्होंने इनको वोट नहीं डाला, शायद अपने ज़मीर के तहत, जिस तरीके से कल पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन जनाब बिलावल भुट्टो जरदारी साहब ने अपनी प्रेस कॉन्फ्रेंस में कहा कि जो लोग इनके साथ बैठे हैं उनके दिल हमारे साथ हैं, जो लोग इनके साथ बैठे हैं वो आगे जिन निशान को देख रहे हैं वो निशान उनके जहनों में है। तो ये उनका अपना फैसला था, उनका कॉन्शियंस का फैसला था, उनका ज़मीर का फैसला था जो उन्होंने वोट की शक्ल में किया। हुन चयो त इमरान ख़ान रुगो हफ़ीज़ शेख जी चोंड मोम हलाए ॿियनि खे त हू सुञाणे ई नथो, इन करे एतमाद जो वोट वरितो पियो वञे। संदसि चवणु हो त इमरान ख़ान खे पंहिंजनि वज़ीरनि जे नालनि जी ख़बर ई नाहे, हू लिस्ट मां ॾिसी सुञाणप करे थो, खेसि वोट ॾियण ई नथो अचे, पहिरीं हू वोट ॾियणु सिखे। PPM ने शाज़िया मरी चयो त आसिफ अली ज़रदारी जे दौर में केतिरियूं तरमीमूं थियूं ऐं सूबनि खे पंहिंजा हक़ मिलिया। हू पहिरें ॾींहं खां चवनि पिया त हुकूमत वाइड़ाइप जो शिकार थी वई आहे। ये हुकूमत बौखलाहट का शिकार तो इलेक्शन से पहले ही थी, और मैंने आप लोगों से भी बात की थी, इस्लामाबाद में भी मैंने प्रेस कॉन्फ्रेंस करते हुए ये कहा था, एक रात कबल भी मैंने ये कहा था, हमारे तमाम लोग जो मीडिया से बात कर रहे थे कि हुकूमत बौखलाहट का शिकार है, हुकूमत अपनी हार देख रही है। हुन चयो त सेनेट में शिकस्त बाद हुकूमत इलेक्शन कमीशन ते दबाव विझणु शुरू करे छॾियो आहे। संदसि चवणु हो त बिलावल भुट्टो ज़रदारी चई चुको आहे त इमरान न्याज़ीअ खे लिकण जी जाइ न मिलंदी, हू सभु सुभाणे पार्लियामेंट में मौजूद हूंदा। ये फैसला PDM की जमातें मिलकर करेंगी और तुम्हारा पीछा नहीं छोड़ेंगी और तुम्हें कोई NRO नहीं देंगी। शाज़िया मरी चयो त इमरान ख़ान चवे पियो त खेसि टीवीअ ते ख़बर पई त पेट्रोल महांगो थी वियो, हाणे अवाम बेज़ार थी चुको आहे, टीवीअ ते न्याज़ीअ खे ॾिसी माण्हू TV बंदि करे छॾीनि था। कैमरामैन गुलाम मुस्तफ़ा सां बशीर संजराणी, SIN TV न्यूज़, कराची।